साकड़ वड़ा वड़ा शाबाश वड़ा साकड़ हाँ वड़ा साकड़ बात खोले आ क्यों हाँ ही दवाऊं लिखियूं आहिनि सब खाराइजोस परेशान थियण जी ज़रूरत ना है परेशानी तो आहे न डॉक्टर साहिबा अल्लाह बेहतर कंदो जेकॾहिं विच में ज़रूरत महसूस थे तॾहिं खणण अचिजो न त हफ़्ते खां पोइ अचिजो ठीकु आहे हल मां उते वालेकुम अस्सलाम जी मैडम ॿिया मरीज़ आहिनि अञा कुछ मरीज आहिनि मैडम ठीकु आहे पहिरीं मूंखे पाणी पीआर पोइ चांहि ठाहे वठ बेहतर यस मम्मा वांदा थी विया किथे आई चरी छोकिरी फिलहाल त घर आया सोचा पई त नानू वटि हली वञा तव्हां बि उते हलिया अचो न तव्हांजो पप्पा किथे आहे हाँ उन्हनि जो फोन आयो हो बिज़ी आहिनि राति जो ईंदा तॾहिं त मां अकेली बोर पई थियां ठीकु आहे तूं बाबा वटि हल मां उते पहुची वेंदसि ऐं हा घणो तंग न कजांइ यास्मीन इहो ऑर्डर अथई ओ यस मैम ऑर्डर रखीनि ते चरी छोकिरी वेंदी हुननि जो सिर खाईंदी हू बि त हुन सां ख़ुशि आहिनि बाबा जुबैर साहब किथे हैं बाबा वो आराम ही आन अना ने तमा कोनो थान वो दवा खा दन न बाबा ठीक है चल अंदर न था हलो बाहर चंगी उतत आहे एतिरी गर्मी में वॉक करण को जरूरी आहे छा हाँ अचां तो नानू मां अची वई हाँ अब सरे घट गाड़ी गाड़ी में ते लगी मुझे तो यहाँ कटी छड़ी नथी लगी नानी कार हलायां बि त मां पई वेलकम होम बाबा वेलकम होम थैंक यू सर पापा मीटिंग में आहिनि ऐं मम्मा अचनि पियूं मां पहिरियों हली आयसि सुठो कयो बाबा सुठो कयो ॿिनि पेरनि जो वाक पियो थिए बाबा बस में ईअं निकिरी आयसि ज़ुबैर सुतो पियो नाने रंधिणे में हुई ये बोर पे थियसि ॿाहिरि अची वियो हाणे हलूं था सभु अंदरि पर हिकिड़ी ॻाल्हि आहे अवां सभु एॾा वॾा नज़र त नथा अचो पोइ ॻाल्हि ॻाल्हि में पाण खे नानी नानू छो सॾींदा आहियो अचायो कुराड़ ते वञो शौक़ु अथव छा कुराड़ा तो बाबा आयूं नानू माण्हूअ जे खंड जो जहाज़ ग़रक़ थी वञे त हू अव्हां जहिड़ो लॻंदो आहे न माण्हू सां माण्हू जी खंड ॻाल्हाईंदी आहे छा पोटा पोटियूं ऐं ॾोटा ॾोठियूं जे खंड हुजनि त पोइ त हर माण्हू डायबिटिक हूंदो नानू हर माण्हू न इहो तुंहिंजो वॾो नानू आहे न इहो त कतई डायबिटिक नथो थी सघे